नाज़रीन, समूरे मुल्क जियां खैरपुर नाथन शाह में भी महंगाई गरीब आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं करे मज़दूर तबको बुखूं काटण ते मजबूर थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था शेर गाॾेई जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, सॼे मुल्क जी खैरपुर नाथन शाह में भी महंगाई चोट चढ़ी हुई, जंहिंखे ॾिसो महंगाई जूं दाऊं आहिनि, हर शइ जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। सब्जियुनि खां वठी मेडिकल स्टोर में दवाऊं, किराना स्टोर में खाइण पीअण जे शयुनि जा अघ, फ्रूट, हर शइ जा अघ आसमान ते चढ़ी विया आहिनि। हिकिड़ी महांगाई तो हुकूमत कई आहे, पर ॿी महांगाई हितां जे हथरादू वापारियुनि बि कई आहे। 150 खां 200, 250 रुपया, 100 रुपया किलो पटाटा, 200 रुपया किलो टमाटा, एतिरा त अघ चढ़ी विया आहिनि जो ग़रीब हिकु वेलो खाइण जे लाइ परेशान आहे। महांगाई वधी ॾाढी तमामु असां खैरपुर नाथन शाह में घणी आहे। एतिरो ग़रीब माण्हू नथो वठी सघे जेतिरो तमामु महांगाई आहे। बोर्ड जे मुताबिक़ असां वटि बोर्ड थी आहे, उन खां बाद महांगाई चढ़ंदो थो वञे। अटो असां वटि वञी 8000 रुपया चांवरनि जो अटो वञी पहुतो आहे। चांवर एरी तव्हां 6 नंबर वठंदव, उहो बि तमामु महांगो आहे। उहा बि 9 ते वञी पहुतो आहे। 9000, 8000, 8500 ते अटो चांवर असां वटि वञी पहुतो आहे। हाणे जेको मज़दूर माण्हू ॾहाड़ी थो वठे, उहो 8 या 900 रुपया ॾियाड़ी आहे, उहो छा माण्हू वठंदो? वधि में वधि छा तरीक़े सां वठंदो? गरीब माण्हू काॾे वञूं असां? घणी आहे महांगाई, कीअं कयूं? गरीबनि जो काथे गुज़र थिए? गरीब था न, एॾा परेशान हूं। सामान था वठूं, अटो लॻो पिया 160 रुपया किलो, चांवर 200-250 रुपया किलो। असां त वॾा परेशान हूं। गिहु 600 रुपया किलो। गरीब माण्हू वञे काॾे? धंधो बि रोज़गार बि कोन थो थिए। कमाई 400-500 रुपया आहे। हर शइ महांगाई आहे। 500-600 रुपया किलो गिहु लॻो पियो आहे। घर जो ख़र्च 2,500-3,000 रुपया आहे। माण्हू पंहिंजी जफ़ाकशी करण में पूरो आहे। ख़ुदकुशी करण लाइ तयारु आहिनि। नंढड़ा बचड़ा मासूम पिया था बुख मरनि। का शइ कान्हे, न धंधो आहे न रोज़गार आहे। महांगाई ॾाढी घणी थी वई आहे। ग़रीब माण्हू परेशान आहे। वेलो वेहे थो, वेलो खाए थो। मज़दूरियूं आहिनि कोन, वसाइल के बि कोन्हनि के। हर शइ थी हिन हुकूमत छा निगरान हुकूमत बि बम किराए छॾियो आहे पेट्रोल जे मथां। वापारी बि जेके आहिनि उहे बि माना जेके बि शयूं बीड़ियूं करे था छॾनि। जो स्टॉक माफ़िया लॻी पई आहे। ग़रीब आवाम खे को बि रिलीफ नथो मिले, न हुकूमत जे तरफ़ां न कंहिंजे तरफ़ां। बेरोज़गारी तमामु घणी आहे। हिननि जो चवणु हो त महांगाई असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब ऐं पोरियल तबिके जो को बि जेको आहे सो हिन में अख़्तियार नाहे त हू का शइ ख़रीद करे सघे। फ्रूट, सब्जियूं, खाइण पीअण जूं ॿियूं शयूं, खाइण वारो तेल, हर शइ महांगाई थी वई आहे। पोरियत मज़दूर ऐं हेठे तबिके जी ज़िंदगी अज़ाब थी वई आहे। हिननि हुकूमत खे अपील कई आहे त महिरबानी करे महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब ऐं पोरियल तबिके जी ज़िंदगी में सुधारो आंदो वञे। कैमरामैन हमीद गोज़ाई सां गॾु शेर गाढ़ी, आवाज़ TV न्यूज़, खैरपुर नाथन शाह।